असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटी कोट बंगलो शहर में जिथे जेको आहे सो ईद वेझो ईंदे ई जेको आहे जेके ग़रीब तबिको आहे उहो जेको आहे सो ख़रीदारी न पियो करे सघे। हिन वक़्तु महांगाई एतिरी थी चुकी आहे जो गोश्त मच्छी खाइण खां त ग़रीब माण्हुनि जे लाइ त परे, पर पटाटा बसर भी हिन वक़्तु 50 रुपया ऐं टमाटर 80-100 रुपया हले पियो। मुर्गी 300 खां मथे पई हले 350 रुपया। ग़रीब माण्हू काॾे वञे हिन महांगाई दौर में? महंगाई एडी चोड़ चढ़ियल आहे जो असांखे सम्झ नथो अचे। माण्हू मज़दूर माण्हू आहे, डेली कमाइण वारो, ऐं डेली कमाए असां इमरान खान जी हुकूमत एडी महांगाई करे छॾी आहे जो अॻु में ई असां पेट्रोल महांगो थी वियो आहे, CNG महांगी थी वई आहे। अॻु में ई असां पीड़िया पिया आहियूं, वरी मथां सुभाणे ईद आहे, बस अलाह जे आसरे वेठा आहियूं। त एतिरे क़दुरु जो असां गोश्त मच्छी वठणु खां कासिर हूं। नओं पाकिस्तान कोन ठाहे सघियो आहे, लेकिन हिन पुराणे पाकिस्तान जा लाह कढी सघिया आहिनि। हिन वक़्तु ग़रीब तबिको सख़्तु परेशान आहे। अटे में पूरी नथी पई सघां, बोर्ड त बोर्ड दीजिए आते पर अटो ई नथो मुंहिंजो पूरो थिए। ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो चवणु आहे त हितां जेके ख़रीदारी कयूं था, पर जेको आहे महांगाई हुजण करे ईद बि जेको आहे सो मुश्किल सां असांजी थी रही आहे। कैमरामैन मुर्तज़ा राजपर सां गॾु साजिद राजपर, सिंध टीवी न्यूज़, कोडी।